अस्सलाम वालेकुम नाज़रीन, चिल डेस्क प्रोग्राम में हमारो मेज़बान रज़ाक सरोई हाज़िर है। नाज़रीन, मुल्क की सियासी सूरत हाल ते तमाम घणो डिस्कस थींदो रहे थो ऐं सब खां अहम ऐं वॾो मौज़ू तक़रीबन सभिनी मीडिया जे इदारनि में ऐं अख़बारुनि में जेको डिस्कस हेठि रहे थो उहो आहे सियासी सूरत हाल। छाकाणि त सियासी सूरत हाल ई आहे जेका बाक़ी समूरनि शोबनि खे समूरनि मामलनि खे मुतासिर करे थी। मुल्क जी मुआशी सूरत हाल जो बि सिधो सो तालुक़ु इन सियासी सूरत हाल सां आहे ऐं हिन वक़्तु जेका सूरत हाल नज़र अचे पई उहा इहा त मुल्क जूं जेके पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि, हुकूमत जेका आहे ऐं PTI ॿ वॾा जेके धुरियूं आहिनि उन्हनि जे विच में ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। अदालत इन तरह जो ई हिकिड़ा हिदायतनामो जारी कयो हो त ॻाल्हि ॿोल कई वञे, या ॿी ॻाल्हि आहे त उन ते ख़ुदि हिकिड़ी तनक़ीद कई पई वञे त भई अदालत जो इहो कमु न आहे त पंचायत वांगुरु अहिड़े क़िस्म जूं हिदायतूं जारी करे। पर बहरहाल सियासी जेके माण्हू आहिनि, जेके सियासी पार्टियूं आहिनि, उन्हनि जे अंदरि हिकिड़ो इहो इदराक ज़रूरु आहे त जेकॾहिं ॻाल्हि ॿोल जे ज़रिए मसइलनि खे न निबेरियो वियो या मसइलनि जो इन गंभीर सूरत हाल जो हल न कढियो वियो त थी सघे थो को अहिड़ी ख़तरनाक क़िस्म जी सूरत हाल पैदा थिए जंहिंजा मुतासिर अपोज़िशन तोड़े हुकूमत ॿई हिकु जेतिरा थींदा। त उन खां पोइ इहे ॻाल्हि ॿोल जो अमल शुरू थियो आहे। ॿ ॻाल्हियुनि जा दौर मुकमल थी चुका आहिनि ऐं टियों दौर अंगारे जे ॾींहुं थींदो ऐं उन में ॿिन्ही धुरियुनि जा जेके अहम ऐं सीनियर अॻुवान आहिनि उहे गुफ़्तगू में शामिल आहिनि ऐं उन ॻाल्हियुनि जे पुॼाणीअ ते जेको ॿियो दौर हो उन जी पुॼाणीअ ते ॿिन्ही धुरियुनि मां इहो चयो वियो त ॻाल्हियुनि में को बि डेडलॉक कोन्हे ऐं ॻाल्हियुनि में चङी अॻुभराई थी रही आहे। पर ज़ाहिर आहे अञा ॻाल्हियूं हलणियूं आहिनि ऐं काफ़ी शयूं अञा टेबल ते डिस्कस में ईंदियूं त पोइ उन्हनि जे बारे में ख़बर पवंदी। पर बहरहाल जेका सूरत हाल आहे उहा केॾांहुं वेंदी, छा थींदो ऐं कहिड़ा कहिड़ा उहे रस्ता या गस आहिनि या उहे आहिनि मामला जेके निबरबा, कहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि। ख़ासि तौर ते वॾो जेको इशू आहे उहो आहे त PTI जो जेको मुतालबो हो त फौरी तौर ते इलेक्शन थियणु खपनि ऐं उन लाइ जेका अदालत 14 मई जी तारीख़ मुक़ररु कई आहे त पंजाब असेंबली ऐं KP असेंबली, ख़ासि करे पंजाब असेंबली ते घणो फोकस आहे त 14 मई ते थियणु खपनि। उन हवाले सां अपोज़िशन ऐं हुकूमत जेको ॻाल्हियूं कनि था उनजो पहिरियों जेको नुक़्तो आहे उहो इहो आहे त हिकु ई वक़्तु इलेक्शन थियणु खपनि। छाकाणि जेकॾहिं पंजाब में इलेक्शन थींदी त पोइ उहे समूरियूं जेके चूंडूं आहिनि उहे असरअंदाज़ थींदियूं ऐं उन्हनि जी उहे जेको आहे सो मुनासिबु न हूंदो त क़ौमी असेंबली जूं बाद में थियनि ऐं उन्हनि जा जेके नतीजा आहिनि उन ते असरअंदाज़ थी सघनि थियूं। त इन ते थोरी फ्लैक्सिबिलिटी PTI जे अंदरि पैदा थी आहे ऐं उन्हनि ॻाल्हियूं शुरू कयूं आहिनि। इन हवाले सां असां गुफ़्तगू कंदासीं। अॼु हिकिड़ो ख़ासि ऑडियो आहे साम्हूं आई आहे, उन जी ऑडियो आहे ऑथेंटिसिटी छा आहे उहो हिकिड़ो अलॻि मसइलो आहे। पर उहा जेको अॻूणो चीफ जस्टिस साक़िब निसार आहे उन जे पुट ऐं हिकिड़े उम्मीदवार जेको इलेक्शन में बीठल आहे उन जी ऑडियो आहे जंहिंमें उन्हनि गुफ़्तगू कई आहे ऐं उन में उन इहो चयो आहे त तव्हांजी टिकट जो जेको मामिलो आहे उहो हल थी वियो आहे, तव्हां मुंहिंजे वालिद सां मिलो। इन क़िस्म जूं शयूं बि साम्हूं अचनि थियूं। इन सॼी सूरत हाल ते गुफ़्तगू कंदासीं। मूंखे स्टूडियो में जॉइन कयो आहे सीनियर सहाफ़ी ऐं तजनिगार साईं सुहेल सांगी साहिबु। साईं तव्हांखे वेलकम चवां थो। पंहिंजो सुहेल साहिबु, हुकूमत ऐं PTI में ॻाल्हियूं शुरू थी वियूं आहिनि ऐं 2 दौर मुकमल थी विया आहिनि। कीअं था ॾिसो इन्हनि खे, इन अमल खे? ॻाल्हियुनि जो अमल ज़ाहिर आहे सुठी ॻाल्हि आहे त थिए, पर तव्हां सम्झो था त इन सां मामला अॻिते वधंदा, कुझु बहितरी ईंदी? ॻाल्हियुनि जो अमल तमामु सुठी ॻाल्हि आहे ऐं हीअ त उहा ॻाल्हि आहे जेका हिन खां अॻु में घणो थी पए सघी। हिन में 2 शयूं थियूं। हिकिड़ो त इहो थियो त ख़ुदि PTI ऐं ख़ासि तरह सां PTI जो अॻुवान सरबराह इमरान ख़ान उन त इन्हनि खे PDM वारनि खे त मञियो ई कोन थिए भई इहे के माण्हू आहिनि जंहिंसां ॻाल्हाए सघिजे थो। सॼो हुनजो रहियो त हाणे हुनजो बयान इहो चोर वारो रहियो त उन्हनि सां मां नथो ॻाल्हाए सघिजे। त हाणे उन तां हटी करे इन ते आयो त इहो हिन जो हिकिड़ो पॉलिटिकल बिहेवियर आहे ऐं उन पॉलिटिकल बिहेवियर जी ॻाल्हियूं शुरू थियण जी असां सभिनी खे इन जी आज्ञा करणु खपे ऐं इहो हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे। बिल्कुलु त बेसिकली आहे पॉलिटिकल इशू ऐं पॉलिटिकल इशू पॉलिटिकल मामलनि सां ई तय थींदो आहे ऐं उहे पॉलिटिकल मामला हिकिड़ा त पॉलिटिकल पार्टीज़
जा पाण ते वेही करे थींदा आहिनि, ॿिया थींदा आहिनि पार्लियामेंट में। उन में जेकॾहिं ॿियो को इदारो या ॿियो को माण्हू विच में पोए थो त पोइ उहो नॉन पॉलिटिकल थी थो वञे, उहो को छा था चवनि, उहो को सुठो को हल हूंदो कोन्हे। त बहरहाल इहो हिकिड़ो थियो आहे। हाणे उन में जेके हिन वक़्तु ताईं सिचुएशन आहे, हुन में इहो आहे त PTI जे तरफ़ां जेके शर्त आया आहिनि उहे हिकिड़ो त इहो आहे त भई ठीकु आहे असां वापसि वञूं था इन पोज़ीशन ते, भई जेकॾहिं तव्हां आम चूंडुनि वारी हींअर न, इहे सभु गॾिजी करे चूंडूं वञी थियनि सेप्टेंबर में, उन ते हिकिड़ो लचक ॾेखारी आहे। ॿियो उन जेकॾहिं उहो आहे त पोइ हुनजो इहो आहे त पोइ असांखे जेको आहे सो 2 असेंबलियूं पंजाब ऐं KP के उहो रेस्टोर थियनि ऐं उते रेस्टोर थियनि त PTI जी हुकूमत हुई जॾहिं इहो सॼो मामिलो थिए पियो, उहो सॼो थिए त ॿियनि लफ़्ज़नि में इहो त हाणे इमरान ख़ान खे इहो पक थी वई आहे त जेका सिचुएशन अॻिते वधे पई उहा इहा आहे त उहो को तकड़ में शइ का चेंज कजे ईअं कोन्हे, बल्कि हिकिड़े प्रोसेस जे तौर ते थींदी। ऐं उन में हू इहो चाहे थो त कंहिं न कंहिं तरीक़े सां 2-3 शयुनि खे हू इंश्योर करे। हिकिड़ो इहो त भई जेको बि हुनजो पावर में हिसो हुयो उन खे हू वापसि मतिलबु त पंहिंजे हथनि में वठे, ख़ासि तरह सां 2 सूबनि में। पंजाब ज़ाहिर आहे हिकिड़ो फ़ैसिला कुन सूबो आहे आबादी जे हवाले सां ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ हवालनि सां, त हिकिड़ो उहो हुनजो बीहे थो। ॿियो जेको हुन में हुनजो इहो त बीहे थो भई जिते असीं न आहियूं उते असीं हिकिड़ो अपोज़िशन जे तौर ते, लीडर ऑफ अपोज़िशन जे तौर ते, छो त सुभाणे जॾहिं निगरान हुकूमत ठहे थी या ॿिया मामला थियनि था, सॼी फॉर्मेशन में ॿिन्ही जो थिए थो, त उन जे तौर ते असीं अचूं। हाणे इहा साॻी ॻाल्हि इमरान ख़ान अदरवाइज़ करे पियो सघियो, त हीअ जेका पोज़ीशन हाणे वठे पियो, इहा पोज़ीशन जेकॾहिं शुरू में वठे हा त ॻाल्हि में कुझु कोन हो। त हीअ अच्छा तव्हां इहो सम्झो था त हीअ जेको हाणे इमरान ख़ान हिन पोज़ीशन वरिती आहे या हिन ते फ्लैक्सिबल थियो आहे त ॻाल्हियूं थियनि ऐं थियनि पियूं, त इहो इन जे करे थियो आहे जो जेके फैसिलिटेटर्स हिन जा हुआ उहे शायदि हथु कढी विया आहिनि। उहो ॾिसो न, फैसिलिटेटरनि जो सभ खां वॾो जेको नज़र आयो पए, जेको मीडिया में बि आयो, वकीलनि बि चयो पए, सियासतदाननि बि चयो पए, त उहो अदलिया मां हिकिड़ी थी पए जंहिंमें लगातार उनखे रिलीफ पियो मिले। अच्छा, जेको पहिरीं फ़ैसिलो हिननि जो आयो मुंहिंजे ख़्याल में 14 अप्रैल ते हो, जंहिंमें अदालत टिरुकनी बेंच इहो चयो त भई इहो तव्हां वञी ॻाल्हियूं करियो ऐं शाम ताईं हींअर जो हींअर तव्हां वञो, शाम जो अची असां ॿुधायो 5 बजे धारे त तव्हां छा कयो। उहो हिकिड़े क़िस्म जी डायरेक्टिव हुई। अच्छा, उनखां पोइ जॾहिं दबाव वधियो ऐं उन में PDM जी स्टैंड वरितो, पार्लियामेंट में, उन में असेंबली जे अंदरि बि सॼो थियो ऐं वज़ारत सॼो मीडिया में बि उन ते बहस थियो, त उन खां पोइ जेको पोइ वारी जेका आख़िरी जेका सुनवाई हुनजी थी उहो मुंहिंजे 27 ते हुई आहे। त उन में उन्हनि इहो चयो न असां उन्हनि खे सलाह ॾिनी आहे, मतिलबु इहो को हिदायतूं कोन्हे, डायरेक्टिव्स कोन्हे, असां उनखे सलाह ॾिनी आहे। त हू उन खां थोरो हिकिड़ो पंहिंजे उन खां पोइ ते हू हटियो आहे। ऐं इन ते वॾो चङो ख़ासो जेके बि सियासी तजिया निगार आहिनि उन्हनि जे तरफ़ां वॾा सुवाल उथारे विया त हीउ हिकिड़ो फैसिलिटेटर वारो थियो आहे। ख़ुदि मतिलबु त अदालत खे बि मुख़्तलिफ़ तरीक़नि सां इहो मैसेज ॾिनो वियो त भई तव्हां जेकॾहिं इहो करियो था त पोइ त सॼे इन खे वेड़ियो था, जेकॾहिं सॼे सिस्टम खे वेड़ियो था त पोइ त सिस्टम आहे, उन में त पोइ इन जा छंडा तव्हां ते पवंदा। त उहा ॻाल्हि उनखे सम्झाई वई त उहो चई सघिजे थो हिकिड़ी हद ताईं हुननि खे बि सम्झ में अची वई आहे ऐं हाणे थोरो मामला हिकिड़ो स्मूथली मतिलबु वधणु लॻा आहिनि अॻिते। अच्छा, जेको पार्लियामेंट ऐं अदलिया जे विच में जेको हिकिड़ो तनाव या छिकताण वारी जेका सूरत हाल हुई उहा बि तव्हां घटि थींदे ॾिसो था? मुंहिंजे ख़्याल में उहो हिकिड़ी हद ताईं घटि थी आहे, छो त जॾहिं तिरुकुनी बेंच इहो कयो त पोइ जेको आहे सो हुकूमत जे तरफ़ां बि को एॾो को हू कोन पियो अचे अदलिया जे हवाले सां, स्पेस ॿिन्ही खे मिलियो आहे। उन जे मेन वाइल इहो बि थी वियो त भई वज़ीर अज़म एतमाद जो वोट बि वरितो, उहो बि सॼो थियो। त इन जे करे उहो हिकिड़ो हर कंहिं पंहिंजी पंहिंजी ऐं ख़ासि तरह सां हुकूमत जी पोज़ीशन हाणे जेको आहे वधीक मज़बूत थी आहे ऐं उन जे मुक़ाबले में जेको अदलिया जे तरफ़ां जेको दॿाउ पियो वियो उहो घटियो आहे ऐं ख़ुदि जेको इमरान ख़ान जे तरफ़ां जेको दॿाउ हुयो उहो बि घटियो आहे। नाज़रीन, वक़्तु ब्रेक जो थियो आहे, हलूं था ब्रेक ते, ब्रेक तां वापसि अची वरी गुफ़्तगू खे अॻिते वधायूं था।